नाज़रीन, नवाबशाह जे इलाइक़े ताज कॉलोनी में नाफ़रमान पुट पैसा न ॾियण तां पंहिंजे बीमार ऐं पीउ पीउ ते सख़्तु तशदुद करे रतोरत करे छॾियो, जंहिं सबबु हू बेहोश थी वियो ऐं नंढे भाउ ते बि पिणु तशदुद कयो आहे। उन हवाले सां असां सां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे नवाबशाह जी रिपोर्टर साइमा बलोच। जी साइमा, वाक़े जा छा तफ़सील आहिनि? जी, मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। नवाबशाह जे इलाइक़े ताज कॉलोनी में वेशी नाफ़रमान पुट एजाज़ कुरैशी पैसा न ॾियण तां पंहिंजे बीमार ऐं पीड़सन पीउ नज़र अहमद कुरैशीअ ते सख़्तु तशदुद करे रतोरत करे छॾियो, जंहिं सबबु हू बेहोश थी वियो ऐं नंढे भाउ इसरार कुरैशीअ ते बि पिणु तशदुद कयो। घर जो सामान भञ-ड्राह करे फरार थी वियो। हुन मौक़े ते पीड़सन ॿुधायो त मुंहिंजो पुटु नाफ़रमान आहे, जेको वक़्त ब वक़्त मूं ते तशदुद कंदो रहंदो आहे। हुन SSP नवाबशाह खां मुतालबो कयो त नाफ़रमान पुट खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। जी साइमा, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।